नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं खानपुर महर में ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर, 2 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। ख़बर मूजिब खानपुर महर जे सरकारी अस्पताल रोड ते ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर थियण जे नतीजे में ॻोठ जाफ़र मलिक वासी नौजवान हाकिम अली पुट मदद अली मलिक ऐं धनेवाई वासी नबी बख्श पुट अलिफ महर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे शेख हमदान बिन मोहम्मद ताल खे अस्पताल आंदो वियो, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी वई। हिकु दफ़ो ॿीहर खे ख़बर मां आगाह कंदा हलूं खानपुर महर में ॿिनि मोटरसाइकिलनि में टक्कर, 2 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। खानपुर महर जे सरकारी अस्पताल रोड ते ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर थियण जे नतीजे में ॻोठ जाफ़र मलिक वासी नौजवान हाकिम अली पुट मदद अली मलिक ऐं धनेवाई वासी नबी बख्श पुट अलिफ महर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे शेख हमदान बिन मोहम्मद ताल खे अस्पताल आंदो वियो, जिते तिबी इमदाद ॾिनी वई।